फ़ज़ाई गदिलाण खे घणो वक़्त खां मौसमी तब्दीली, गर्मी पद में वाध ऐं माहौलियाती नुक़सान जो वॾो सबबु सम्झो वञे थो। पर हाणे तहक़ीक़नि मां ज़ाहिर थियो आहे त गदिली हवा इंसानी दिमाग़ जी कारकर्दगी ते बि नाकारी असर विझी सघे थी। दुनिया जे मुख़्तलिफ़ तहक़ीक़नि मूजिबि हवा में मौजूदु इंतहाई नंढड़ा गदिलाण वारा ज़रड़ा इंसानी सेहत लाइ नुक़सानकार साबित थी सघनि था। उहे ज़रड़ा फिफड़नि ज़रिए रत जे वहिकिरे ताईं पहुची जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ते असर विझी सघनि था। ताज़ो तहक़ीक़ में यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया डेविस हेल्थ ऐं सिहत जी ख़िदमतूं फ़रहाम कंदड़ इदारे कैसर परमेनेट जे मुहक़क़िक़नि फ़ज़ाई गदिलाण ऐं दिमाग़ी सिहत जे विच में तालुक़ जो जाइज़ो वरितो। तहक़ीक़ में ॿुधायो वियो त डिघे अरसे ताईं फ़ज़ाई गदिलाण जे साम्हूं रहंदड़ माण्हुनि में सेमेंटिक मेमोरी यानी लफ़्ज़नि, मालूमात, हक़ीक़तनि ऐं मानानि खे यादि रखण वारी सलाहियत मुतासिर थियण जो ख़तरो वधी सघे थो। तहक़ीक़ मूजिबि जिन माण्हुनि तक़रीबन 20 सालनि ताईं हवा में मौजूदु इंतहाई गदिलाण वारनि ज़रड़नि जे वधीक मिक़दार खे मुंहुं ॾिनो, उन्हनि जी यादगिरी परखण लाइ टेस्टूं कयूं। उन्हनि टेस्टनि में आम मालूमात, लफ़्ज़नि ऐं हक़ीक़तनि खे यादि रखण बाबति सवाल शामिल हुआ। तहक़ीक़ जे नतीजनि मां मालूम थियो त जेके माण्हू वधीक फ़ज़ाई गदिलाण वारे माहौल में रहंदा हुआ, उन्हनि जी ज़हनी कारकर्दगी साफ़ सुथरे माहौल में रहंदड़ माण्हुनि जी भेट में कमज़ोर हुई। मुहक़क़िक़नि मूजिबि उन्हनि जी यादगिरी ऐं ज़हनी सलाहियत तक़रीबन अहिड़ी सतह ते हुई जेका लॻभॻ 10 साल वधीक उमिरि वारनि माण्हुनि में ॾिसण में ईंदी आहे। माहिरनि जो चवणु आहे त फ़ज़ाई गदिलाण जा वॾा ज़रिया ॿेलनि खे बाहि, कोयले ऐं ॿियनि फॉसिल फ्यूल सां हलंदड़ बिजली घर, सनती सरगर्मियूं ऐं गाॾियुनि मां निकिरंदड़ धुओं आहिनि। माहिरनि मूजिबि साफ़ हवा लाइ क़दम खणणु, सनती ख़ारिज घटाइण, साफ़ तवानाई खे हथी ॾियणु ऐं गदिलाण जी निगरानी वधाइण सां न रुॻो माहौल खे तहफ़ुज़ ॾेई सघिजे थो, पर इंसानी सिहत खे बि बहितर बणाए सघिजे थो। हवाई गदिलाण हाणे रुॻो माहौलियाती मसइलो न रही आहे, पर इंसानी सिहत, यादगिरी ऐं दिमाग़ी कारकर्दगी सां लाॻापियल हिकु अहम चैलेंज बणिजी चुकी आहे। साइंसदाननि मूजिबि साफ़ हवा मुस्तक़बिल जी सेहतमंद ज़िंदगी लाइ बुनियादी ज़रूरत आहे।